मौसमियात खाते मुल्क जे ॾाखणी हिसे में 29 अप्रैल खां 3 मई ताईं हल्की शिदत जे हीट वेव जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते मूजिबि 28 अप्रैल जी राति खां 29 अप्रैल ताईं जॾहिं त 3 खां 5 मई दौरान मुल्क जे मथाहनि इलाइक़नि में ओलह हवाउनि जो सिलसिलो असरअंदाज थियण जो इम्कान आहे, जंहिं सबबि गर्मी 2 खां 4 डिग्री सेंटीग्रेड घटिजण जो इम्कान आहे। मौसमी रिपोर्ट में चयो वियो आहे त मई खां जुलाई दौरान एल नेन्यू जूं हालतूं पैदा थियण जो इम्कान आहे। एल नेन्यू हिकु कुदरती मौसमी अमल आहे जंहिं तहत बहरुल काहिल जे मर्कज़ ऐं ओभरी हिसनि में समुंड जी सतह जो गर्मीपद वधी वेंदो आहे, जंहिं सां हवाउनि दबाव ऐं बरसात जे निज़ाम में तब्दीली ईंदी आहे। मौसमियात खाते मूजिबि मई ऐं जून साल जा गर्म तरीन महीना शुमार कया वेंदा आहिनि, जंहिं त ॾखण पंजाब, सिंध जा मथां इलाइक़ा ऐं ॾखण ओभर बलोचिस्तान मुल्क जा हीट वेव सां मुतासिर इलाइक़ा आहिनि, जिते गर्मी पद 52 डिग्री ताईं बि पहुची वेंदो आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त इन्हनि इलाइक़नि में मई ऐं जून दौरान गर्मी पद आमतौर ते 43 खां 45 सेंटीग्रेड जे विच में रहंदो आहे, पर मौजूदा सूरतहाल में इहो मामूल खां 2 खां 4 डिग्री वधीक रिकॉर्ड कयो पियो वञे। मौसमियात खाते मूजिबि सूरतहाल ते मुसलसल नज़र आहे ऐं जेकॾहिं हीट वेव जी शिदत में वाधि थी त वक़्ति सिर आगाही ॾिनी वेंदी।